अमीर बियो आई कोन को इन करे त दीवाना चवंदा हन मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते सल्ले आँख मेरी खुली आँख सल्ले अला करते करते सुमो तदह बियार हुजे उठऊं तदह बियार हुजे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो लक़द बन्नल्लाहु अलल मुमिनीन। तवज्जो मुझे यार नुक्ते ते नुक्ता बुधंदा वञो। नवाब शाह वारो मता चो त फकीर के नयूं शयूं कोन खणी आयो। मुझा दोस्त अजीज नुक्ते मथा नुक्तो बुधंदा वञो। आयत करीमा हमेशा बुधो पिया, तर्जुमो हमेशा बुधो पिया। अॼु हिन सजण साईं जे मलंग जे ज़ुबान मां नुक्ते मां नुक्तो बुधंदा वञो। अल्लाह फरमायो बेशक अल्लाह एहसान ख़ास कयो आ कंहिंजे मथां। जवाब दियो कंहिंजे मथां मोमिनन जे मथां अल्लाह एहसान ख़ास कयो आ मोमिनन जे मथां। मुझा मौला मुझा सोना करीम रब तुझा त एहसान अणखुट हन। रब चवे थो हा मां अल्लाह कुरान में बयान कयो आ व इन तउदू नेमतल्लाह ला तुहसूहा। मुझू नेमतूं गणियो त गणे न सघंदो। मुझा मौला तुझा एहसान केतिरा गणे केतिरा गणियो। रब चवे तो गणन में तुझी ताकत ना है पर इनकार जी भी तुम्हें ताकत ना है। फबि आई आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। नमा अल्लाह जे नेमतन के गणे तो सकी नमा अल्लाह जे नेमतन जो इनकार करे तो सकी। पर याद रखी छड़ जा याद रखी छड़ जा औलाद दिनो मई एहसान को न जतायो मई। सेहत दिनी मई एहसान को न जतायो मई। दौलत दिनी मई एहसान को न जतायो मई। ज़ाल दिनी मई एहसान को न जतायो मई। कटिया गाल के जेकी घुरियई सो दिनो मई जेकी घुरियई सो दिनो मई एहसान को न जतायो मई। रीय घुरियो तवज्जो जेकी घुरियुई उहो दिनो मई एहसान कोन जतायो मई। जेको कोन घुरी जेको कोन घुरी रीय घुरियो जेको यार दिनो मई उहो ई एहसान जतायो मई। अल्लाह जे दरबार में हलंदासीं ओ मुझा सोना करीम रब ओ मुझा सोना करीम रब हेतरो कुछ ॾिनई जताई कोन महबूब मुस्तफा ॾई जताई राज कहिड़ो आ राज तां पर्दो खणो। जवाब दियो राज तां पर्दो खणो। जी जी अल्लाह ताला फरमायो इन करे सब कुछ ॾिनो मई मां रब एहसान को न जतायो। महबूब ॾई करे एहसान जतायो छो मुझा मौला। रब चवे तो इन करे जेकी कुछ तोखे दिन में उहो आम हुयो मुझो मुस्तफा ख़ास लो ख़ास हो। औलाद दिनो मई आमा दौलत दिनी मई आमा सेहत दिनी मई आमा जागीरू दिनी मई आमा ओहदा दिना मई आमा। पर जेको यार दिनो उहो आमना है। जवाब दे जेको महबूब दिनो माव ओहो आमना है ओहो मुझो महबूब ख़ास ख़ासा ओ मुझा करीम रब। बस इहो हिकड़ो ही सबब आ। रब चवे थो न बियो सबब मुझे करीम रब फरमायो जेकी कुछ दिनो मई जेकी कुछ दिनो मई उन जो नेमुल बदल मौजूदा मगर मुस्तफा जो कोई नेमुल बदल ना है। मौला
छाथो बानन के बुधाइण चाहिए मुझे करीम रब जे ज़ात व बरकात फरमायो तो औलाद घुरियो दुनिया के औलाद दे पाजे कुदरत जे खजाने में डिठम कमी कान हुई दौलत घुरे दही करे कुदरत जे खजाने में डिठम काई कमी कान हुई जेकी घुरंदा वियो दी तो वयो से खजाने में डिठम कमी कान हुई पर जदे महबूब मुस्तफा दिन में भी पान खुशी सा दिन में वरी जो खजाने में निहार मुतब्यो मोहम्मद खजाने में कौन होयो आशिक दाह कई आप सादो नु जहां में आप सादो नु जहां में नजर आया नहीं आप सादो खोलो खोलो आप सादो नु जहां में नजर आया नहीं क्योंकि अल्लाह ने क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया नहीं क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया नहीं आप दोनों जहां में नजर आया नहीं आप दोनों जहां में नजर आया नहीं सुभान अल्लाह मौला मौला बियो बुको राज़ा रब चवे तो यार मुझो सजो ये राज़ी सुभान अल्लाह मौला दौलत कॉलोनी में नूरे मुस्तफा मस्जिद में अचण वारी आशिकन जी जमायत मुख्तलिफ कौमुन सां ताल्लुक रखण वारा अज राज़ी बुधण चाहिन था रब चवे तो राज़ बुधण चाही तो तपो दिल जा कन खोले बुधो सब कुछ दिनो मई कोन जतायो मई यार दिनो मई मां अल्लाह जताए दिनो हा मुझा मौला छाजे करे रब चवे तो इन जे करे जेकी कुछ दिनों में जेके कुछ दिनों में उन्हनि में कमी जो थियणो मुमकिन पर मुझे मुस्तफा के मार बहर कमी खां पाक करे छलियो जुमलो वरी दोहरायो औलाद दिनो मई कदे घट कदे वध दौलत दिनी मई कदे घट कदे वध पुटड़ा दिना मई शयूं दिनियूं मई सब कुछ दिनो मई सेहत दिनी में कदे चंग भलाई कदे बीमारी कदे घट कदे वध पर यार ओ दिनो मई जेको कदे बि घट कोन थी दुआ सदाई आला आई आला हुआ मां मिसाल दे समझाया ओ मौलाना खुदा जे वास्ते हिन आशिकन के न छेड़ आशिक राज पर जो जेतरो कदा मोबाइल ओतरी मथे कया हिन खां मथे इंच भी जो नथो करे सके छो नथो करे कद्दुई न गे ताकत न गे पावरी न है कुरान जी आयत पढ़ा अल्लाह फरमाए तो वरफना लक जिक्रक जवाब दे मुसलमान अल्लाह जे ताकत जी हद तू बुधा त मुस्तफा जे शान जी हद माथो बुधाया अल्लाह जे ताकत जी हद तू बुधा मुस्तफा जे शान जी हद मां तो बुधाया जे अल्लाह जे ताकत
ताकत जी हद ना है त जह यार के बुलंद कयो चो उन जे शान जी भी का हद ना है तो पो खुदा चेबो ना ना इन करे तो मीलाद पिया कयो इन करे तो मीलाद पिया कयो मुस्तफा है खुदा ना है अम्मा आमिना जो बचड़ो अल्लाह लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद देर थी दीन तबा चवा गाल हलती खत्म नबूवत जी मा कान मुहम्मदुन अबा अहद मिन रिजालिकुम गाल हलती खत्म नबूवत जी अल्लाह विच में गाल तो करे मुजा मुस्तफा खातमुन नबिय्यिन ताही पर मुजा मुस्तफा तुझे करीम रब तोखे कह भी बालिग मर्द जो पी को न बनायो अजीब मंजरा अजीब गाला गाल खत्म नबूवत जी विचा गाल पुटन जी की अचे वई ऐ मुजा दोस्त इया ओधर थी कह बे दफे मां मोटी अला सागी जगह ते न अल्लाह जे ताकत जी हदा न मुस्तफा जे अजमत जी हदा हाज़िरो नाज़िर मुझे मुस्तफा के बनाण वारो केरा इल्मे गैब दियण वारो केरा कमालात दियण वारो केरा इल्म अक्ल दियण वारो केरा आला अखलाक दियण वारो केरा कायनात जो मालिक बनाण वारो केरा जन्नत जो मालिक बनाण वारो केरा दई खुदा रहियो वठी मुस्तफा रहियो खुदा दी तो थो वने मुस्तफा वटी तो थो वने केडो न अजीब हई खाई भी थो गिरी भी थो केडो न अजीब हई दाहो थी इहे न कर टुकुर जिथे न कुत्ते के मिलंदो आ ओ कुत्तो सजी जिंदगी पुछड़ो लटकायो ते बीही रही कदर कर ऐ मुसलमान बरलमा अर्ज पे कयो दियण वारो केरा जवाब रो दियण वारो केरा छा दियण वारो अजमत जी बुलंदी इल्म जी बुलंदी शान जी बुलंदी कह आशिक दाह करे महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ महबूब संदे मान के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो आ हिन इश्क जे अंदाज के खुली खुली हिन इश्क जे अंदाज के हर आयत कुरान में सुहणे जी सना हर आयत कुरान में सुहणे जी सना सुहणे जी सना चो सुहणे जी सना अल्लाह जे कुरान के समझण त दुख्यो अल्लाह जे कुरान के समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो महबूब संदे शान के समझण त दुख्यो महबूब संदे मान के समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज के समझण त हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो मेरा जो करे रूबरू अल्लाह सा मिलियो सुभान अल्लाह मेरा जो करे रूबरू अल्लाह सा मिलियो अल्लाह सा मिलियो अल्लाह सा मिलियो मौला जिन मेहमान के समझण त दुख्यो मौला जिन मेहमान के समझण त दुख्यो मौला जिन मेहमान के समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज के समझण त दुख्यो हिन मोहब्बती मजाज के समझण त दुख्यो महबूब संदे शान के समझण त
दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो खुद पाण खुद पाण खुदा भी त सजण में असमायल कुंतु कंज़म मख्फिया कुंतु कंज़म मख्फिया खुद पाण खुदा भी त सजण में असमायल सजण में असमायल सजण में असमायल पर हिन जलवेदार जवान खे समझण त दुख्यो हिन जलवेदार जवान खे समझण त दुख्यो हिन जलवेदार जवान खे समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो महबूब संदे शान खे समझण त दुख्यो महबूब संदे शान खे समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त दुख्यो ॾिसंदा वया ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया दिल खोले चो ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाबी थी वया पर उन इश्क ऐं अंदाज़ खे समझण त दुख्यो उन इश्क ऐं अंदाज़ खे समझण त दुख्यो उन इश्क ऐं अंदाज़ खे समझण त दुख्यो महबूब संदे शान खे समझण त दुख्यो महबूब संदे शान खे समझण त दुख्यो मरहबा मरहबा या अली मुझा मौला अचो दरबार खुदा में मुझा मौला जी मुझा बाना सब कुछ ॾिनई को न जतायई महबूब ॾिनई एहसान जतायई छो महबूब ॾिनई एहसान जतायई छो बेनियाज़ रब फरमायो जेकी कुछ ॾिनो मई जेकी कुछ ॾिनो मई उहो फना थियण वारो मुझे महबूब मुस्तफा जो शान कदे भी घटजण वारो नाहे अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला दौलत ॾिनी में 30 साल खां पोइ घटि फना थी वेंदी कुटड़ा ॾिना में 100 साल खां पोइ ख़त्म थी वेंदा ॿाहिरि ॾिना में 80-90-100 साल खां पोइ ख़त्म थी वेंदा पर मुस्तफा खे जेको शान ॾिनो थम न हिते ख़त्म थींदो न हुते ख़त्म थींदो अॻियों जुमलो अञा हिन फ़कीर खे सजण साईं जे मलंग खे चवण दे मुझा मौला इहो सब कुछ छो कयो थई अल्लाह जे ज़ात फरमायो तू घट थो जानी तू घट थो जानी मुझे महबूब जो जेको राज दानान आए हाय मदीने जा साईं हजरत अनस बिन मालिक गालिबन हजरत अनस जी ड्यूटिया हुजूर पंहिंजे हुजरे में या बाहर किथे हन जंग जो मैदान या काथे भी वल्लालम ज़ेन में नथो अचे हुजूर अंदर वञन था हजरत अनस के फरमाइन था जेको भी अचे उनके अंदर अचण न ॾिजा पर जे अबू बकर अचे त उनके न रोकजा
मुझे मुस्तफा जो राज़दान अबू बकर चो मुझे हुजूर जो राज़दान जी जेकॾहिं मौला अली जो नालो वठां त जेको आहे मौला अली उहो तो मौला अली आहे न। सिद्दीक़ अकबर जे शान तां कुर्बान वञा लेकिन मुझो मौला 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 अली उहो आहे। हसनैन जो बाबो उहो आहे। खातून जन्नत ऐं तोखा तो पुछा मतलब कि हिकड़ो मौला अली जो शान हिकड़ो रुगी ॿुध। महशर जो मैदान थींदो महशर जो मैदान थींदो महशर जो मैदान सजायो वींदो सिज नेज़े जे बराबर होंदो नफ्सा नफ्सी जो आलम होंदो पुल सिरात तां सब को गुजरंदो हर नबी जा बच्चा गुजरंदा जिब्रील ऐलान कंदो रब चवंदो गुजरण ॾियो पर जॾहिं इमाम हसन ऐं हुसैन जी जल अम्मा खातून जन्नत मदीने जे मीर जे जिगर जो टुकुर सोने शेर खुदा जी मिठड़ी कुआर अम्मा फातिमा ज़हरा जॾहिं गुजरण जो इरादो कंदी रब चंदो जिब्रील 70,000 हूरन जे झुरमट में हुजे घणन हूरन जे 70,000 हूरन जे विच में हुजे ऐं जिब्रील तुझे जुबान ते नारो हुजे या अहलल महशर ओ महशर जे मैदान वारो नकसू रुऊसकुम पंजा कंधड़ा हेठ कयो वखुतू अबसारकुम पंजो अखड़ियों बि बंद कयो छाजे करे मुझे महबूब मुस्तफा जी बचड़ी पुलिस रात ता गुजरी रही आ जेका 70,000 हूरन जे झुरमट में पुलिस रात ता गुजरे जंहिंजे गुजरण वक्त खुदा तमाम मखलूक जा कंध हेठ कराए अखियूं बंद कराए उनके फातिमतु ज़हरा चइबो आ। तवज्जो फातिमतु ज़हरा जे उन मुंहिंजा दोस्त अज़ीज पाक उन रहे जेला उन पाक पोतीअ जेला हर दुनिया जी औरत दुआ घुरंदी आ मौला महशर जे मैदान में अम्मा खातून जन्नत जे कपड़े जो सायो नसीब कजा। तवज्जो मुझा दोस्तो जे रे जे साये हेठा दुनिया तड़पंदी आ अम्मा खातून जन्नत न पोती सा मुझे शेरे खुदा जे पेरन में पवण वारी जुतड़ी खे उखंदी आ। आए है कहड़न लफ्ज़न में मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा जो मां शान बयान कया बजे चौ तो भला हिकड़ो शेर चवा चवा कहड़ो चवा या तहां के खबर है कहड़ो चवा दुरूद पढ़ो तो थोड़ो एकदम ज़हन के घुमाए वठा ओ जंहिंजो मौला अली सां प्यार उहो नारो भरे हणे हैदरी हैदरी हैदरी। ओ जंहिंजो मौला अली सां प्यार ओहो नारो भली हणे जंहिंजो चैने यारन सां प्यार ओहो नारो भले हणे जंहिंजो यारी वारो आ यार ओहो नारो भले हणे। टिकट जन्नत जी हैदर आदी दो टिकट जन्नत जी हैदर आदी दो पांजे हथन सां पाण वंडी दो पांजे हथन सां पाण वंडी दो जेको उन जन्नत वञण लाइ तैयार ओहो नारो नारो इस्म अली जो मिठड़ो उचारे
इस्मो अली जो मिठड़ो उचारे चो, इस्मो अली जो मिठड़ो उचारे, इस्मो अली जो मिठड़ो उचारे, सीने पंहिंजे खेत सवारे, हणी नारो तू निर्वार थी, जे मौला अली सां प्यार थई, हणी नारो तू निर्वार थी, हणी नारो तू निर्वार थी, जे सोहणे अली सां प्यार थे, इस्मो अली जो कर पंज तन पाक सा प्यार तोखे गंज मिली वींदो, कर पंज तन पाक सा प्यार तोखे गंज मिली वींदो, थींदो राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो, थींदो राज़ी रब सतार तोखे गंज मिली वींदो। अधमा न मोटा टाइम घणो थियो लेकिन अञा बीहंदुस कोन। मां अर्ज कयो मुझे करीम मुस्तफा जेला, मुझे करीम मुस्तफा जो गार में यार केरा जो सुनो अबू बकर सिद्दीका, गार में यार केरा अबू बकर सिद्दीका, दुखन सुखन जो साथी केरा, चवण दे हिन सुन्नी फकीर सजन साईं जे गुलाम खे हुजूर जो राज़दान केरा, चओ अबू बकर, लेकिन इहो नारो त हयई मगर अॻियों जुमलो ॿुधजा, अॻियों जुमलो ॿुधजा, सखणा अज़मत सहाबा जा नारा हणण वारा जुमलो ॿुधजा, जेको यार जो राज़दान आ, जेको दुखन सुखन जो साथी आ, मुझे करीम मुस्तफा उन सुणे अबू बकर खे फरमायो, तकरीर ख़त्म थो कयां लेकिन जुमलो ॾियण थो चाहियां, मदीने जे मीर सिद्दीक़ अकबर खे फरमायो, या अबा बकर, ऐ अबू बकर जी मुझा आका रहबर, मुझे हुजूर फरमायो, लम यअरिफुनी हकीकतन गैर रब्बी, मदीने जे मीर फरमायो, ऐ अबू बकर तुझे महबूब मुस्तफा जी हकीकत अगर को दुनिया में जाने थो, सवाए रब जे कोई नथो जाने, जंहिंजे हकीकत खे अबू बकर सिद्दीक़ न समझी सघे, 14 सदीअ जा हलवे खाइण वारा यार तू किथों पहुंची सघंदे, बस ही नारो हणी अॻिते वध, खुदा की अज़मतें क्या है, मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है, मोहम्मद का सदा करना मेरे बस में थी, जो मैंने सदा कर ली, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, वो क्या देंगे मैं क्या लूंगा, सखी जाने गदा जाने, खुदा की अज़मतें क्या हैं, मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या है, जो मोहम्मद का खुदा जाने। को वेझे खां सोहणो नज़र ईंदो आ, पर जॾहिं परे थी वेंदो आ त सूंह बदलजी वेंदी आ,
कोई परे खां सुहिणो नज़र ईंदो आ जॾहिं वेझो थींदो आ त सूंह उहा कान हूंदी आ। को परे खां सुहिणो को वेझे खां सुहिणो पर मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा परे खां बि सुहिणो आ त वेझे खां बि सुहिणो। मां नथो चवां जन परे खां ॾिठो उन्हनि खां बि पुछंदासीं जन वन बाए वन ॾिठो उन्हनि खां बि पुछंदासीं। हिकु दफ़ो दुरूद पाणी जा ॿ ढुक पिया। तवज्जो वक्त महदूद जहीं 1400 साल बाद ॾिठो घणा सौ साल वरी चओ जहीं 1400 साल बाद ॾिठो उन छा चयो नालो अहां पाण ॼाणंदो उन छा चयो चवां इस सूरत नूं मैं जाना खाते जाने जहाना खा इस सूरत नो मैं जान